अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼु असीं वीडियो ठाहे रहिया आहियूं शाइरी इस्तिलाह ऐं शाइरीअ जूं सिन्फ़ूं। शाइरीअ खे पंहिंजो हिकु ख़ासि इल्मु थींदो आहे जेको हर मुल्क ऐं ॿोलीअ जे मिज़ाज मुताबिक़ तरतीब ॾिनल हूंदो आहे। असांजे सिंधी शाइरनि वटि शाइरीअ जे वज़न जा आम तौर ते ॿ सरिश्ता राइज आहिनि। हिकु आहे अरबी फ़ारसी इल्मरूज़ ऐं ॿियो आहे हिंदी छंद विद्या ऐं मौसीक़ीअ जो वज़न। हर ॿोलीअ जी लफ़्ज़ी ऐं सूती जोड़ जक जूं तक़ाज़ाऊं ई शाइर खे मजबूर कंदियूं आहिनि त हू शेर जो कहिड़ो इल्मु ऐं क़ाइदो पंहिंजे शाइरीअ लाइ इस्तेमालु करे। असां सिंधी शाइरीअ जो मुतालियो कंदासीं त मालूम थींदो त इहा हिंदी छंद तोड़े फ़ारसी इल्मरूज़ ॿिन्हिनि ते रची वई आहे ऐं अॼु बि रची वञे थी। असां हिते शहरी इस्तिलाहनि ऐं शाइरीअ जे कुझु सिन्फ़ुनि जो ज़िक्र कंदासीं। उरूज़ हीउ हिकु अहिड़े क़िस्म जो इल्मु आहे जंहिंखे सम्झण सां मौज़ून शाइरी करे सघिजे थी, छाकाणि त हिन इल्म खे सम्झण सां बहर ऐं वज़न जी ख़बर पवे थी। उरूज़ माना बुलंदी। शाइरीअ जे हिन नमूने जी इब्तिदा अरब जे सरज़मीन खां शुरू थी। हिन जो मौजिद मक्के शरीफ़ जो ख़लील इब्न अहमद हो, जंहिं शाइरीअ लाइ कुझु उसूल ऐं क़ानून ठाहिया। कनि माण्हुनि जो चवणु आहे त अरब पंहिंजे ख़ीमे खे जेका विची काठी ॾींदा आहिनि, जंहिं ते सॼो ॿार हूंदो आहे, उनखे उरूज़ चयो वेंदो आहे। सिंध में अहिड़ी शाइरी अरबनि जे अचण खां पोइ तॾहिं राज थी जॾहिं सिंध में अरबी ॿोली लाज़मी कई वई। अहिड़ी तरह सिंध जे शाइरनि अरबीअ जो असरु वठंदे सिंधी शाइरी पिणु उरूज़ी क़ानून मूजिबि करणु लॻा। तशबीह लफ़्ज़ शबीह मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे सूरत या शकिल। आम तरह सां कंहिं बि हिक शइ जे ॿी शइ सां मुशाबत ॾेखारण खे तशबीह चइबो आहे। मिसाल कादिर हाथीअ जहिड़ो आहे, हाथीअ जहिड़ो कदावर आहे। मूसा खे शींहं जहिड़ो जहिरो आहे। मथे मिसाल में कादिर खे हाथीअ सां ऐं मूसा खे शींहं सां तशबीह ॾिनी वई आहे। इस्तारो जी लुग़वी माना आहे उधारो वठणु। इस्तारो बि तशबीह जे काफ़ी वेझड़ाईअ खां मिलंदड़ माना रखे थो। इस्तारे ऐं तशबीह में फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त तशबीह कंहिं सुठी शइ सां भेट करण खे चइबो आहे, जॾहिं त इस्तारो सुहिणी शइ जहिड़ो लॻण खे चइबो आहे। मिसाल कादिर शींहं आहे, जॾहिं त मूसा गिदड़ आहे। मथे मिसाल में कादिर लाइ शींहं लफ़्ज़ जी माना ऐं मूसा लाइ गिदड़ लफ़्ज़ जी माना उधारी वरिती वई आहे। तजनीस या ख़ती हर्फ़ी। तजनीस हर्फ़ीअ जी माना साॻिया लफ़्ज़ या हिक जहिड़ा अखर। उरूज़ी शाइरीअ जो ही जुज़ो लफ़्ज़ी कारीगरीअ जो बहितरीन गुण आहे, जंहिंसां शहर जी सिट या सॼो शहर हम आवाज़ लफ़्ज़नि सां सिंगारजी वञे थो। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सीं क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराए सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। किनायो अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे रम्ज़ या इशारे में बयानु करणु, यानी इशारनि में अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि जो उन जूं ॿ मानाऊं निकिरनि। लफ़्ज़ जी असली माना हिकिड़ी हुजे पर उन मां कंहिं ॿिए शइ ॾांहुं इशारो थियलु हुजे त उनखे किनायो चइबो आहे। मिसाल केतिरियुनि औरतुनि गॾिजी कुंवार खे मूड़ो ॾिनो। काफ़ियो अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जेको कुफ़ा मां वरितल आहे, जंहिंजो मतिलबु आहे त पुठियां हलणु। काफ़िया
वारा अल्फाज़ आवाज़ में हिक जहिड़ा हूंदा आहिनि पर संदन तलफ़ुज़ मुख़्तलिफ़ हूंदो आहे। मिसाल, चाहत खां इनकारी माण्हू, जज़्बनि ते बमबारी माण्हू, देस बि विकिणी ईंदा आहिनि, अहिड़ा बि वापारी माण्हू। मथे मिसाल में इनकारी, बमबारी ऐं वापारी काफ़ी आहिनि। रदीफ़ जी माना आहे ॿेल सवार थियणु या जोड़ीवाल थियणु। इस्लाही माना में इहो लफ़्ज़ जेको बंद जे आख़िर में साॻियो वॼायो वेंदो आहे। मिसाल, शहर शहर तुंहिंजे जूं घिटियूं विसरनि नथियूं ऐं भित ते ॿरियल बतियूं विसरनि नथियूं। मूं घणी ई कोशिशि कई आहे मगर तो लिखियूं जेकी चिठियूं विसरनि नथियूं। मथे मिसाल में विसरनि नथियूं रदीफ़ आहे। मतला ही लफ़्ज़ अरबी ज़बान जे फ़इल अतला मां वरितल आहे जंहिंखे लुग़वी माना आहे ज़ाहिर थियणु। इस्लाही ज़ुबान में हर नज़मी सिन्फ़ जी शुरूआत में ॿिनि सिटुनि खे मतला चइबो आहे। मत ही लफ़्ज़ क़ता मां वरितल आहे जंहिंजी माना आहे पूरो थियणु। इस्तिलाही माना में शहर जे हर सिन्फ़ जे आख़िरी सिटुनि खे मक़ता चइबो आहे। अक्सर शाइर पंहिंजो तख़ल्लुस इस्तेमालु कंदो आहे हिन शेर में। वज़न उरूदी शाइरी जो ख़ासि जुज़ो जंहिंजे मूजिबि हर सिट खे पूरी माप सां लिखियो वेंदो आहे। बहर जी माना आहे समुंड। शाइरीअ में बहर समुंड जे वुसअत जहिड़ो कमु ॾिए थो। ही इस्तिलाही माना मूजिबि ही उहो मापो आहे जंहिंजे ज़रिए शहर जो वज़न पूरो बीहारियो वेंदो आहे। तजनीस ताम माना पूरो। कलाम में ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ अहिड़ा अचनि जिन जो लिखणु पढ़णु हिकु जहिड़ो हुजे पर माना मुख़्तलिफ़ हुजे। मिसाल, जतन कर जतन जो आया के ईंदा, वठी पुनूं पाण सां वटा तो वेंदा, दम न दमींदा, सदा वेंदा साणे अॾे। कोशिश करणु जतन माना कोशिश करणु, पाण पितोड़णु जतन माना जतन जी ज़ात। तजनीस नाक़िस हिन खे तजनीस मुअरिफ़ पिणु चइबो आहे। हिन जी सूरत बि तजनीस ताम जहिड़ी हूंदी आहे पर उचार में ज़बर या ज़ेर वग़ैरह जो फ़र्क़ु हूंदो आहे। मिसाल, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। वर माना मुड़ुस, वर माना मुड़ुस, वर माना वकड़ ख़राबी, वर माना वकड़। तजनीस मुरकब शहर में हिकु मुरकब ऐं ॿिए मुफ़रद लफ़्ज़ खे ॻंढियल माना में पेश करण वारे सिन्फ़ खे तजनीस मुरकब चइबो आहे। जाहड़ अंदरि जीअ साहड़ ॾिनी साह खे, साहड़ छुड़े न साह जी, साहड़ रीअ, साहड़ मेड़ समीअ त साहड़ छुड़े साह जी। मसनवी लफ़्ज़ मसनवी तशनिया मां वरितल आहे जंहिंजी माना आहे ॿ या जोड़ो। इस्तिलाही माना में बेतनि जे उन तवील सिलसिले खे मसनवी चइजे थो जंहिंमें का कहाणी, वाक़ियो या दास्तान बयानु थियल हुजे। मसनवीअ में लातादाद बेत हूंदा आहिनि। हर हिकु बेत ॿिनि मिसरनि ते मुश्तमिल हूंदो आहे। ॿई मिसरूं पाण में हम काफ़िया हूंदियूं आहिनि। हर हिकु बेत जो रदीफ़ ऐं काफ़ियो अलॻि हूंदो आहे पर कहाणी ईअं तसलसल सां हूंदी आहे जीअं ज़ंजीर जूं कड़ियूं पाण में मिलियल हूंदियूं आहिनि। मिसाल, मोहम्मद हर दो आलम जो शहनशाह, मोहम्मद राज़ रबानीअ जो आगाह, मोहम्मद साहिब लोलाक आहे, मोहम्मद मालिक अफ़लाक आहे। मुसमन अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे 8 सिटूं। सिटा जे लिहाज़ खां शुरूआती 6 सिटूं पाण में हम काफ़िया हुजनि थियूं ऐं आख़िरी 2 सिटूं वराणीअ जो पोइलॻ हुजनि थियूं। हिन में क़ौमी, इख़लाक़ी ऐं इश्किया अंदाज़ बयानु थियल आहे। सदा जी ज़ात ज़ाहिर कंदो इसरार मां आहियां, जे गिफ़लत में रहनि तन खे कंदो होशियार मां आहियां। नशो सभु निंड जो नाहे कंदो बेदार मां आहियां, रहे जो सुस्त तंहिंखां सदा बेज़ार मां आहियां। रखे मोहबत जेको दिलि
उन्हीअ जो यार मां आहियां, संदसि नूर ईमान खे कंदो निर्वार मां आहियां। कढी नकाश फितरत मुंहिंजी छा तस्वीर ए शाइर, कढे नकाश फितरत मुंहिंजी छा तस्वीर ए शाइर, ॾिसी तस्वीर सां को नज़म कर तहरीर ए शाइर। मुसद्दिस ही पिणु अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे छकुंडो इल्मु उरूज़ जे क़ाइदनि मूजिबि ही शाइरीअ जी इहा सिन्फ़ आहे जेका 6 सिटुनि ते मुश्तमिल हुजे। आम तौर ते संदसि जोड़ जक शुरूआती 4 सिटूं पाण में हम काफ़िया ऐं पोयूं 2 सिटूं पाण में हम काफ़िया हुजणु लाज़मी आहिनि। हिन में हर क़िस्म जा मज़मून शामिल हुजनि था, जीअं वतन जी हुब, क़ौमी इस्लाही ऐं इख़लाक़ी मज़मून वग़ैरह। मिसाल, असां इंसान अॼु बिल्कुलु सफ़ा मटिजी चुका आहियूं, हिरसो हवस जे देव खां लुटिजी चुका आहियूं, तअसुब क़ौमियत जे क़ैद खां कटिजी चुका आहियूं, सबब ही आहे शरीयत खां जॾहिं मटिजी हटिजी चुका आहियूं। तॾहिं कीनो असां में, तॾहिं दिलि में कुदूरत आ, ख़ुदा जे नेक बंदनि जी ज़माने में ज़रूरत आ। फ़साहत इहो कलाम जंहिंमें अहिड़ा लफ़्ज़ कमु आयल हुजनि जो उन्हनि जे उचार सां ज़ुबान में कंहिं बि क़िस्म जी अटक महसूसु न थिए, तंहिंखे फ़सीह कलाम चइबो आहे। इहो नमूनो न फ़क़ति कॾहिं कॾहिं पर हमेशह शाइर जे कलाम में इख़्तियार कयल हुजे, पर इहो जेकॾहिं नमूनो कॾहिं कॾहिं इख़्तियार कयल हूंदो त उन कलाम खे फ़सीह कलाम न चइबो। बलागत हिन मां मुराद शाइर जो कलाम वक़्त ऐं हाल जे मुताबिक़ हुजे। इंसान में क़िस्म क़िस्म जज़्बा पैदा थियनि था, कॾहिं हम गम वारी कैफ़ियत आहे त कॾहिं ख़ुशीअ वारी, कॾहिं मस्ती ऐं मदहोशीअ वारा जज़्बात, कॾहिं इश्क़ ऐं मोहबत जा, कॾहिं कावड़, कॾहिं खिल, कॾहिं बेक़रारी। शाइर उन्हनि सभिनी कैफ़ियतुनि खे अहिड़ी सफ़ाई ऐं चिटाईअ सां मुख़्तसिर पर मानाख़ेज़ लफ़्ज़नि में बयानु करे पढ़ंदड़नि ऐं ॿुधंदड़नि जो ध्यानु उन तरफ़ थी वञे। सलासत मां मुराद शाइर जे कलाम में अहिड़ा लफ़्ज़ कमु आयल हुजनि जेकी रोज़ानो इस्तेमालु थींदा हुजनि। शाइर इस्तारा, तशबीहूं ऐं ॿियूं कलामी सिन्फ़ूं अहिड़ियूं सादियूं इस्तेमालु करे जो माण्हू यकदमि सम्झी वञनि ऐं पंहिंजी क़ाबिलियत आहार लुत्फ़ हासिलु करे सघनि, ऐं उन कलाम जी सलासत ऐं सादगी ॾिसी माण्हू पाण चवणु लॻे त अहिड़ी शाइरी आउं बि करे सघां थो। जिदत जो मतिलबु आहे त शाइर पंहिंजे कलाम में नवां आणे अहिड़े मज़मून ते शाइरी न करे जंहिं ते अॻु में ई कंहिं शाइर तबाह आज़माई कई हुजे या कंहिं तबाह आज़माई कई बि हुजे त उनखे अहिड़े नमूने अदा करे जो ईअं महसूसु न थिए त किथां को नकुल कयो अथसि। शाइर पंहिंजो मतिलबु अहिड़नि नवनि तरीक़नि सां बयानु करे जो पढ़ंदड़नि जो ध्यानु टुटी न सघे, संदसि लफ़्ज़नि ऐं जुमिलनि जो अहिड़ो असरु हुजे जो भाइजे त उहे लफ़्ज़ ऐं जुमिला संदसि अंदर मां उधमा ॾेई निकिता आहिनि। गिनान लफ़्ज़ संस्कृत जे लफ़्ज़ ज्ञान मां वरितलु आहे, जंहिंजी माना ॼाण ऐं इल्मु आहे। ॿियनि लफ़्ज़नि में इहो इल्मु जो इबादत रियाज़त जे नतीजे में हासिलु थिए। इस्तिलाही माना में गिनान शहर जो इहो क़िस्म आहे जंहिंमें इस्माइली मुबलगनि माण्हुनि खे तालीम ॾिनी। सूमरनि जे दौरे हुकूमत में इस्लाम जे जुदा जुदा फ़िरक़नि जा दाई सॼे मुल्क में पखिड़िजी विया, जिन में इस्माइली फ़िरक़े जा मुबलग बि हुआ, जिन में सैयद नूरुद्दीन, पोइ शमसुद्दीन, पोइ पीर शहाबुद्दीन ऐं संदसि फर्ज़ंद पीर सदरुद्दीन 1201 ईस्वी में सिंध में आया। हिननि सिंधी ॿोली सिखी माण्हुनि खे इस्लामी उसूल सम्झाइण लाइ गिनान लिखिया। फ़नी सिटा जे लिहाज़ खां गिनान मुसलसिल डिघा नज़म बि आहिनि त नंढा बि। उथी अल्लाह घुरी न बंदा, तूं सुतें सॼी राति, नका जोड़ी जीवत जी नको समर साथ। हिन बंद में पीर सदरुद्दीन अल्लाह जे बंदगी करण जी नसीहत कई आहे। मज़मून जे लिहाज़ खां गिनान में मज़हबी तालीम, इमामत, रूहानियत, इख़लाक़ियात, फ़न्ना जा बका जा मसाला बयानु कयल आहिनि।
इल्म बदी। इल्म बदी अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लुग़वी माना आहे नई इजाद। इस्तिलाही ज़ुबान में सिंधी तर्ज़ तहरीर नज़म ऐं नसर खे पुरकशिश, ख़ूबसूरत, दिलकश, रंगीन ऐं पुरअसर बनाइण लाइ मानाउनि मां निहायत कारीगरीअ खां कमु वठण खे इल्म बदी चइबो आहे। बेत। बेत सिंधी शाइरीअ जी क़दीम ऐं मक़बूल सिन्फ़ आहे। सिंधी शाइरीअ में बेत सभ खां अवल गाह जी सूरत में मिलनि था। उहे किसनि, कहाणियुनि ऐं रूमानवी दास्ताननि जे विच में मिलनि था जिन जी शुरूआति सूमरनि जे दौरे हुकूमत में थी। इब्तिदाई ज़माने में बेत ॿिनि सिटुनि ते मुश्तमिल हुआ। अखर पढ़ अल्फ़ जो, ॿिया वरक़ सभु विसार, अंदरि तूं उजार, पनाह पढ़ंदे केतिरा। पर अॻिते हली टिनि चइनि सिटुनि वारा बेत पिणु ठहण लॻा। जीअं शेख हयात जो ही बेत आहे, आयो आधी राति जो पिरीअ जो पड़लाव, चिकण लॻो चंड जो गहरो गहरो घाह, सदियुनि जो सौदा जागी उथियो जीअ में। शाइरीअ जे हिन ख़ूबसूरत ऐं क़दीम सिन्फ़ जा शाइर काज़ी कादन, शाह करीम, लुत्फ़ुल्लाह क़ादरी, शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं शेख हयात जहिड़ा मिलनि था। मौजूदा दौर में बेत खे नओं रंग ॾिनो वियो आहे। बेत में तारीख़ी ऐं मुक़ामी वाक़िआत, सियासी मुआशी हालतूं बयानु थियल आहिनि। उन्हनि शाइरनि में उस्ताद बुखारी, राशिद मोराई, अदल सुमरो, ताजल बेवस, मखदूम, अमीन फ़हीम वग़ैरह शामिल आहिनि। काफ़ी अरबी ॿोलीअ जे लफ़्ज़ कुफ़ा मां वरितल निकितल आहे जंहिंजी माना आहे पूरो हुजणु। सिंधी शाइरीअ जी मशहूरु ऐं आम सिन्फ़ काफ़ी आहे। सिंध में काफ़ीअ जी शुरूआति कॾहिं थी, उन लाइ मुख़्तलिफ़ राया मिलनि था। किन मुहक़क़िक़नि जो ख़्यालु आहे त काफ़ी तमामु क़दीम सिन्फ़ आहे, पर इहो अणतस्दीक़ नज़रियो आहे। 10 सदी हिजरीअ में काफ़ीअ जी मौजूदगीअ जी साबिती मिले थी। हिन वक़्त ताईं जेका तहक़ीक़ थी आहे उन मुताबिक़ 2 नज़रिया साम्हूं आया आहिनि। के मुहक़क़िक़ चवनि था त काफ़ी ऐं वाई हिकु ई सिन्फ़ आहे, त के चवनि था त ही ॿई अलॻि सिन्फ़ूं आहिनि। हिकु आलिम जो रायो आहे त लफ़्ज़ काफ़ीअ जी मादी इश्तिक़ाक़ कुफ़ो आहे जंहिंजी माना आहे साहिमी, साहिमे जा ॿई पुड़ बराबरि। उन करे इस्लाही माना में इहो नज़म जंहिंमें हर मिसरा जूं हरकात, सकनात ऐं वज़न हिकु जेतिरो ऐं हम वज़न हूंदो आहे। जीअं त ही देसी शाइरीअ जे सिन्फ़ आहे। उन में रस्म रवाज, इश्क, मुहबत, सदा, इल्तिजा, विछोड़े जो वर्लाप ऐं दर्द जूं दाहूं वग़ैरह जहिड़ा मौज़ू अची वञनि था। शाह नसीर, ख़ुश ख़ैर मोहम्मद, बेकस, ग़ुलाम शाह राशिदी, सचल सरमस्त, बेदिल फ़कीर, खलील लाशारी ऐं मिस्री शाह वग़ैरह काफ़ीअ जा शाइर आहिनि। बेदिल जे काफ़ीअ जो नमूनो: जोई आहियां सोई आहियां, भूल न को भायां, वेस लवेस दीन कुफ़र जा, केई लाहियां केई पायां, मूमल वारे वेस वरनि में घोट हज़ारे घायां, हिन मज़हर में कान बहाने बेदल ना सदायां। वाई लफ़्ज़ प्राकृत जी वाया ऐं संस्कृत जे लफ़्ज़ वार्ता मां जुड़ी आहे। ॿिन्ही जी माना आहे ॻाल्हि। कन मुहक़क़िक़नि उन खे काफ़ी बि सॾियो आहे। वाईअ जा बंद घणो करे हिक मिसरा ते मुश्तमिल थियनि था। शाह लतीफ़ ऐं शाह इनायत वाईअ में 1.5 मिसरा बि आंदी आहे। थल खां पोइ जेका बि सिट अचे थी उन खां पोइ वारी आयल अधु सिट सॼी वाईअ में वरजायल हूंदी आहे। जीअं आओ बारोचल अचो, पुनल जाम परचो, मोट विछोड़ो थो मारे, कोलन कूड़ी आहियां, साहिब वणे सच, पाण जंहिं पिनारे, मोट विछोड़ो थो मारे ही वजह आहे। कन मुहक़क़िक़नि जो ख़्यालु आहे त वाई शाह लतीफ़ जी इजाद कयल सिन्फ़ आहे। उन दौर में शाह इनायत, रुअल फ़कीर, सचल सरमस्त ऐं बेदिल जूं वायूं मशहूरु थियूं, जॾहिं त जदीद दौर में तनवीर अब्बासी, नियाज़ हुमायूनी, शेख हयात ऐं इमदाद हुसैनी जूं वायूं मशहूरु आहिनि। तख़ल्लुस ख़ासि क़िस्म जो नालो या लक़ब जेको हिकु शाइर शाइरीअ जे दुनिया में पंहिंजे लिखियल नज़म अवाम में ॼाणाए। ही आम तौर ते मक़ता में लिखियो वेंदो आहे। मिसाल तौर अब्दुल लतीफ़, अयाज़, सांगी, उदासी वग़ैरह। गज़ल अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लुग़वी माना आहे औरत जे हुस्न जी तारीफ़ करणु। इस्तिलाही माना में गज़ल शेरनि जे उन मजमूए खे चइबो आहे
जंहिंमें महबूब जे हुस्न ऐं रानाई आराइश ऐं ज़ेबाइश जो ज़िक्र कयो वेंदो आहे। मौजूदा दौर में हर क़िस्म जो मज़मून गज़ल में आंदो वञे थो। महबूब जो हुस्न, अख़लाक़ी, तहज़ीबी, मुआशी ऐं मुआशरती मज़मून गज़ल जी ज़ीनत बणजनि था। फ़नी सिटार जे लिहाज़ खां गज़ल में घटि 5 ऐं वधि में वधि 12 शेर हूंदा आहिनि। गज़ल जे पहिरें शेर खे मतला ऐं आख़िरी शेर खे मक़ता चइबो आहे। मतला जूं ॿई मिसराऊं पाण में हमकाफ़िया हूंदियूं आहिनि। बाक़ी ॿियनि शेरनि जूं मिसराऊं पहिरें शेर सां हमकाफ़िया थींदियूं आहिनि। सिंधी गज़ल जो पहिरियों शाइर नूर मोहम्मद ख़स्ता हो, जेको कलोड़नि जे दौर जो शाइर आहे, पर टालपुरनि जे दौर में गज़ल जी सिन्फ़ तरक़ी कई। ख़ुदि केतिरा ई टालपुर हुक्मरान शाइर हुआ। आला दर्जे जो शाइर सचल सरमस्त मिले थो, जंहिं दीवाने आश्कार में फ़ारसी गज़ल लिखिया, उन सां गॾु सिंधी गज़ल पिणु मिलनि था। इश्तिक़ाक़ लफ़्ज़ शक मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे चीरणु। कंहिं बि लफ़्ज़ जो बुनियादु ज़ाहिर करण खे इश्तिक़ाक़ चइबो आहे। नज़म ही अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। हिन जी माना आहे ज़ाब्तो ऐं पाबंदी। मंज़र निगारी ही शाइरी जे फ़न जी हिकु ख़ासि सिन्फ़ आहे। हिन में शइ कंहिं हक़ीक़त या वाक़िए जे नज़ारे जे माहौल पटंदड़ फितरी तौरु बयानु करे त उनखे मंज़र निगारी चइबो आहे। मिसरा ही अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, जंहिंजी माना आहे दरवाज़े जो ताक़। कंहिं बि शेर जी हिकिड़ी सिट खे मिसरा चइबो आहे। नसर सिंधी ॿोलीअ में अदब जो ॿियो क़िस्म नसर आहे। उन जो मतिलबु आहे त नज़म खां अलावा बाक़ी रवानीअ में ॻाल्हाइण ऐं लिखण वारो अदब। असां जेकी ॻाल्हि ॿोल या लिख पढ़ करियूं था, उन खे नसर चइबो आहे। नसर ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे, सादो नसर, ऊचो नसर। ॾोहीड़ो दोहो सिंधी शाइरीअ जो हिकु क़दीम फ़न आहे। ॾोहीड़ो अहिड़े शेर खे चवंदा आहिनि जंहिंमें इल्मु उरूज़ मूजिब रदीफ़ ऐं काफ़िए जी पाबंदीअ जी बंदिश न आहे, अलबत्ता वज़न जो लिहाज़ रखणु ज़रूरी आहे। मिसाल, सारी रात सुबहान जागी जन यादि कयो, तंहिंजे अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कोड़े कनि सलाम, आगे अचो उनजे। जे पुछणा से न मुंझणा, जे पुछनि से वीर, जे लिखन मंझ मायरून सो मखण मंझ खीर। तसव्वुफ़ ही सूफ़ी फ़क़ीरनि जो तरीक़ो आहे। हिनखे अरबीअ में वहदतुल वजूद, हिंदीअ में वहदानियत, फ़ारसीअ में हमाओस, सिंधीअ में सभ में साईं चइबो आहे। सूफ़ी बुज़ुर्गनि खे हर शइ ऐं हर हंधि महबूब हक़ीक़े जो जलवो पसंद में ईंदो आहे। संदन हर फ़ैल ऐं हर अमल में कुदरत जो करिश्मो कार फ़रमा नज़र ईंदो आहे। शाह लतीफ़ सचल सामी सूफ़ी शाइर थी गुज़रिया आहिनि। मुनाजात ही शेर जी इहा सिन्फ़ आहे जा घणो करे ॿिनि सिटुनि ते मुश्तमिल हूंदी आहे ऐं ॿई सिटूं पाण में हमकाफ़िया हूंदियूं आहिनि। मुनाजात में ख़ालिक़ अकबर खां निहायत अजज़ ऐं इंकिसारीअ सां दुआ घुरियल हूंदी आहे। हिन में सवाइ उन जे दुआ ॿियो को बि मौज़ू इस्तेमालु नथो करे सघिजे सवाइ दुआ जे। दोस्तो हीउ अॼु जो वीडियो जेको अव्हां जे नज़र कयो ऐं उमेदु आहे अव्हांखे पसंदि ईंदो ऐं उमेदु कयूं था त तव्हां ॿियनि दोस्तनि ॾे बि हीउ वीडियो शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजी राय ज़रूरु कमेंट्स में लिखंदा। महिरबानियूं।